अल्लाह जी ज़ात बरकत जो प्यारो कामिल वली पक्को सुन्नी चो पक्को चो पक्को खुली चो सुन्नी सने हबीब जो आशिक मदीने जे मीर जो परवानो चो सुभान अल्लाह फरमाए तो पेशानी में पिरिया दे या लेकिन ज़हन में आई और निकरी न वने साईं जने भिट जे दरन ते आयो त अवल छा ठाई मस्जिद छा ठाई नथा ॻाल्हायो छा ठाई ॿुॾी था वञो मस्जिद जी ॻाल्हि कर त थकजी था पओ छा ठाई अल्लाह अल्लाह मौलाना साहब तकरीर में ॿुधायो त तकरीर कंदे अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदऊ मअल्लाह अहदा माना छा पियो करे त मस्जिदूं ख़ुदा जूं है न अल्लाह सां गॾु ॿिए खे न सॼियो मां त चवां थो मस्जिद आहे ॿिए खे सॾण लाइ ॿिए खे अब हय्या अला सलाह आहे न सही ॻाल्हायो माना अचो कंहिंखे पियो सॾी ख़ुदा खे पियो हली मस्जिद में कंहिंखे थो सॾी हय्या अला सलाह हय्या अलल फलाह अकुल खां कमु वठनि कंहिंखे थो सॾी हाजी साहब जे मक्का मस्जिद में सॾु थो थिए हय्या अला सलाह हय्या अलल फलाह ओ ॿाहिरियां रहण वारो अचो नमाज़ जो टाइम थियो आहे अल्लाह जे क़ुरान जी माना सोचे समझी कबी आहे मां कबिल मां बाद खे ॾिसी कबी आहे सियाक सिबा खे ॾिसी कबी आहे मुंहिंजे हबीब करीम जो उम्मती हो हज़रत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह मस्जिद ठाही आहे मंदर न ठाहियो आहे के चवंदा आहिनि त साईं हिंदुस्तान बि सही हो हिंदुस्तान बाक़ाइदे पंहिंजा एजेंट बचा आहिनि त वार कयो ये सिंधी सादा सुधारण के मोटायो हेडा खुदा तुझी मुझी ईमानी कुवत काम रखी है इनके मजबूत रखे हबीब जा उम्मती हो बेटा ईसा पक्को मुवहिद मोमिन मुसलमान आशिक रसूल ए पक्को सुन्नी मोहम्मद घोट जो परवान अव्वल का आखिर ताईं पढ़ो छा ठाई ॻाल्हाए त सही मस्जिद बयान भी करे पियो शेर में मस्जिद ठाहे भी मस्जिद पियो पक्का पक्का भितर खणी पियो अचे उन्हनि खे कुहाड़ीअ सां घड़े वेठो हा हा हिकिड़े माण्हू अर्ज़ कयो कि भला मां जो मुरीद मां जो खादम मूं ते रूहानी महिरबानी कयो छा कयो ॾाढा था ॻाल्हायो असां तव्हां वटि पीरी मुरीदीअ जो रवाज हूंदो आहे हक़ीक़त घटि हूंदी आहे हक़ीक़त मां बिना मुबालगे जे अवां खां पुछां थो पियो त मुंहिंजे मुर्शिदनि जे मुर्शिद हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार रहमतुल्लाह ताला अलैह जेको न सबक ॾिनो सॼी सिंध में किथे बि वञो त आहे या न ॻाल्हाए त सही उन वक्त मौली बिगड़ी पिया हा सुरमू थो पाए हीअं थो करे पर हाणे खणी निहार त वाह वाह गफ़ारी घोट तुंहिंजो फैज़ अब हा न वलीअ जो मतिलबु आहे ख़ल्क़ जी इस्लाह थी रूहानियत मिले रहबरी मिले जेको फर्शी आहे सो अर्शी बणिजे जेको जहन्नमी आहे सो जन्नती बणिजे जेको बेदीन आहे सो दीनदार बणिजे जेको गुमराह आहे सो राह ते अचे जेको ख़ुदा खां परे आहे उहो ख़ुदा सां मिली वञे मुंहिंजा कामिल मुर्शिद हज़रत सजन साईं दामत बरकातुल आलिया अवां जे इलाइक़े मदेजी में अचनि पिया 23 मार्च ते ख़ुदा करे त हर फर्द उन जलसे में वञे संदन मोहब्बत संदन मेहनत संदन फैज़ पाकिस्तान ते बंद न है पूरी दुनिया में पियो हले जेॾे खणी निहार तेॾा फैज़ जूं छोलियूं लॻी पयूं आहिनि खुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे नवाज़े रीस कहिड़ी आहे हसद कहिड़ो आहे सार कहिड़ो आहे मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो पिटाई साहब खे अर्ज़ु करे बिला मूंखे रूहानियत खपे साईं फरमायो वेठो ज़िक्र अलकार जा सबक मिलिया
साईं भला मूं का ख़ासि ड्यूटी रखो। साईं तो मुंहिंजो मुसलो विछाइण तुंहिंजो कमु, वुज़ू कराइण तुंहिंजो कमु, ॾंदन ॾियण तुंहिंजो कमु, कपिड़ा लटा खणी हलण तुंहिंजो कमु, सफ़र में हुजां त गॾु हुज, घर में हुजां त गॾु हुज। एतिरे क़दुरु उन फ़क़ीर वीचारे जी ड्यूटी महिरबानी हुई जो मुराक़बे में जेकॾहिं भेटाई घोटु वेहंदो हो हू बि वेही रहंदो हो, भली सॼी राति गुज़री वञे पासो न वराईंदो हो, एतिरो अल्लाह जे ज़िक्र में फना थी नथा चओ सुभान अल्लाह। ज़िक्र बि सही ज़िक्र आहे। असांजे पासे दौलतपुर जे भर में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे मखदूम मोहम्मद सालिह से रहमतुल्लाह अलैह। हाणे हिकिड़े किताब में ॾिठुमि त उन लिखियो त ला इलाहा इल्लल्लाह जो दम झले बि ज़िक्र कबो आहे। तरीक़त में इहो बि हिकिड़ो सबक़ हूंदो आहे। 8 पहर दम बंदि हूंदो हो, हलंदो पोइ ज़िक्र हलंदो हो। छा मुड़सनि जी मंज़िल हुई, छा मुड़सनि जो मक़ाम हो। हाणे तस्बीह बि हले पई, गिला बि हले पई। हू फलाणे जो हीअं तस्बीह बि हले पई, गिला बि हले पई। पोइ इहा कहिड़ी तस्बीह फ़ाइदो ॾींदी? अल्लाह रूमी फरमाए थो तस्बीह दर दिल गाओ खर चुनी तस्बीह के दारद असर। गार बि हले पई, गिला बि हले पई, कूड़ बि हले पियो, तुहमत बि हले पई, बहतान बि हले पियो, तस्बीह बि हले पई। अल्लाह पनाह में रखे। उलमा इकराम सां स्टेज भरी पई आहे। मुंहिंजो दिल भर नबी थो फरमाए रुब तालिल क़ुरान वल क़ुरान यलनहु। केतिरा माण्हू क़ुरान पढ़ंदा हल, पर क़ुरान उन पढ़ंदड़ खे लानत वेठो कंदो आहे जो उन जो क़दुरु न कंदो आहे, उन जो अदब न कंदो आहे, उन ते अमल न कंदो आहे, उनखे सोचींदो न आहे। अहिड़ी तस्बीह पढ़ण वारा ॼण ज़िक्र में वेही त ग़ैर खे कढी छॾ, पंहिंजे मालिक जे ज़िक्र में महव थी वञ, फना थी वञ, बकी बिल्ला थी वञ, फना फिल्ला थी वञ। सैर कंदे कंदे टई सेर करे मोटी अरब बि तो साराज़ी त मदीने वारो बि राज़ी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उहो साईं मुसले रखण वारो बेटाई घोट जो मुरीद वीचारो बीमार थी पियो त बि मुराक़बे में वेठो आहे। दवा थी मिले तब मुराक़बे में, सिर्फ निमाज़ जे लाइ या पेशा वग़ैरह जे लाइ निकिरे त ॿी ॻाल्हि आहे, न त मुराक़बो ई मुराक़बो आहे। गोॾनि ते मथो रखियो आहे। बेटा समझ तो सुट उन्हनि जो सफ़रो जे पर में पिञाईन, आवाज़ अरट जो साह न सुणाईन, लिकायो लतीफ़ चवे कंबियो कताईन, माणक मोटाईन तब मुल्ह महांगो उन जो। अल्लाह जी कुदरत। ओ फ़क़ीर जेको बेटा सोने रहमतुल्लाह सां गॾु हो, ख़िदमत कंदो हो, ग़ुलामी ॾींदो हो, हाज़िरी ॾींदो हो, बीमार थी पियो, मुराक़बे में वेठो आहे। बेटा साल के माण्हू चयो कि भला सम्झूं था त हाणे मोकिलिया न पिया, आख़िरी लम्हा हयाती जा, पर गोॾा सिधा बि नथो करे। मुराक़बे में ई मुराक़बे में या वेठो आहे मुराक़बे में। साईं फरमायो हलो मां अचां थो। मुर्शिद आयो, फ़क़ीर में वेठो मुराक़बे में, कंध ते हथ रखे चए अब्बा फ़क़ीर जी मुर्शिद। वाह 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 वाह। गोॾा सिधा कर, यका ॿीणा गोॾा करे वेठो आहीं। चए थो मुंहिंजा साईं सॼी ज़िंदगी मूंखे कॾहिं बि गोॾे सिधे करण जे लाइ न चई, सारी जिंदगी चवंदो रहे त मुराक़बे में रह, अल्लाह जे ज़िक्र में रह, अल्लाह जे याद में रह। अॼु मूंखे चई थो मुराक़बो भञ, गोॾा डिघा कर, टंगूं सिधूं कर, समझा थो त मुंहिंजी आख़िरत ॾे रवानगी पियो थो कराई। बेटा साहब प्यार सां चुमंदे चए थो फ़क़ीर मां छा कयां, रब जी ज़ात आहे, बरकत निज़ाम आहे, तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलिया त ख़ुदा जा मलाक मथां अची बीठा आहिनि। अल्लाह फरमाए थो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून।
अल्लाह जी बानी टंगू सिधियूं कयूं हल, गोडा सिधा कया हल, मुर्शिद दे निहारे कलमू पढ़ी साहर बजे हवाले तो करे। चो सुभान अल्लाह। खुदा असां तव्हांखे बि मुर्शिदनि सां अहिड़ी मोहबत ॾे, अहिड़ो प्यार ॾे, अहिड़ी सही अक़ीदत ॾे, उन्हनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ रब नसीब फरमाए। मुर्शिद जो मतिलबु आहे ज़िक्र कमाइण, अल्लाह जे पाक ज़िक्र सां रूहानी मंज़िलूं तय करण, रुॻी ॻाल्हि करण न। हबीब जे प्यारे बच्चे सैयद भिटाई बादशाह मदीने वारे जे पेशानी खे बयानु कंदे छा बयानु फरमायो? फरमाए थो पेशानीअ में पिरीअ जे भलाई जा भेर। आजा चो सुभान अल्लाह। फरमाए तो पेशानीअ में पिरीअ जे भलाई जा भेर, कमर पाड़े केर शमस सुपिरियन सां। न सिज जी जाया, न चंद्र जी जाया, न हूर जी जाया, न खिलमान जो मकाम, सारी कायनात हिकिड़े पासे कर, मदीने जे मीर जे नूर जी झलक उन खां निराली आहे। हबीब जो वार रोशन दलीला, पेशानी रोशन दलीला। चो सुभान अल्लाह। अखियूं मुबारक चो, इहो कहिड़ो थो चई वॾे आवाज़ सां चो। अखियूं में सही अखियूं हन। मझंद जो ऊन्हारे में बिना झोड़ बादल ककर जे सिज ते बीहे अदा को निहारे सघंदो? ॻाल्हाए मुंहिंजा भाउ, जे निहारे त ख़ैर सां निगाह ख़त्म थी वञे, अखियुनि में तकलीफ़ थी वञे, पर रब्बुल आलमीन जे ज़ात बरकात जे महबूब जे निगाहुनि तां कुर्बान एतिरियूं कमाल वारियूं जो अल्लाह फरमाए थो वन नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रा फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। ही मुंहिंजे तुंहिंजे अखियुनि जे मथां छा आहिनि? भिरूं। इन भिरुनि जे विच में ॾिसो था केतिरो वेझो फ़ासिलो आहे, वेझो संधो आहे। अल्लाह जे ज़ात बरकात जे कलाम करीम फरमायो हबीब एतिरो त वेझो आयो आहे जो ही ॿ भिरूं हिक ॿिए खां अञा परे हल, हबीब अञा रब करीम खे वेझो आयो आहे, एतिरो वेझो बि वियो आहे पर दीदार कीअं थो करे? मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा। अल्लाह जे ज़ात बरकात जे दीदार में एॾियूं निगाहूं खुपी थियूं वञनि जो लोॾो ई नथियूं खाइनि, थिरनि न कमालात मुस्तफा जे निगाह जो कमाला। सारी कायनात मदीने जे मीर जे अॻियां ईअं जे हथ जी तरीअ में को दाणो पियो आहे या न? आहे या न? कई हदीसूं आहिनि, कई दलील आहिनि। खुदा समझाता फरमाए, अल्लाह ताला महबूब जे मोहब्बत जी दौलत नसीब फरमाए। असां तव्हांखे अल्लाह ताला नसीब कई आहे, इन जे करे असां बयानु कयूं। चओ सुभान अल्लाह। अखियूं मुंहिंजे हबीब जूं निरालियूं, चेहरे जा ॿई हिस्सा निराला। फरमाइनि था जंहिं मूंखे ॾिठो उनखे त जहन्नम न चवंदो, पर जंहिं मुंहिंजे ॾिसण वारे खे ॾिठो उनखे बि जहन्नम। चओ चओ जहन्नम। सारण त छा छूंदो ई न, वाधो ई न ईंदो। चओ सुभान अल्लाह। तूं असीं सुम्हूं त अलाह किथे पिया घुमूं, को कपिड़ो पियो हलाए, को हर पियो हलाए, को बुरा ख़्वाब पियो ॾिसे, मगर मदीने जे मीर खे जन ॾिठो उन्हनि जी सुजागी बि निराली त निंड बि निराली। चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा चओ। मुस्तफ़ा करीम जो सहरो ऐं अलीजुल मुर्तज़ा जो न्याणो, मुस्तफ़ा जो ॾाढा चओ ॿुधी न वञ, मुस्तफ़ा जो ऐं शेर ख़ुदा जो केर? हज़रत अमीर उमर। फारके हक़ बातिल इमाम
मुलहुदा तेगे मसलू ले शिद्दत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पहला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पहला खूं सलाम आत्रे शान वारो जो सुभान अल्लाह सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो न्याणो मदीने जे मीर जो चल सहरो जन सनस खिलाफत जो दौर आ सोनो अली अल मुर्तज़ा फरमाया तो मूं रात जो ख्वाब ॾिठो त महबूबन जी दरबार खुली पई आ खजूर आई आ नबी से मूंखे 3 गड़ियूं खजूर जूं ॾिनियूं गड़ियूं मूं खाधियूं रात गुज़री तहज्जुद पढ़ी फजर जे निमाज़ ते नबी पाक जे मस्जिद में आस हज़रत अमीर उमर जो दौर आ पाण निमाज़ पढ़ाई थन मां पुठियां जमात में बीठो आहियां निमाज़ पढ़ी ख़त्म कई थन वेठा आहिनि त को माण्हू खजूर खणी आयो विरहायूं मूंखे 3 गड़ियूं ॾिनऊं गड़ियूं अदा ॾाढा तो सुनो तो फरमाए शेर खुदा फकुल्त लहू ज़िदनी या उमर उमर वधाए दे त मुर्की चेतो रात निंद्र में नबी से 3 ॾिनियूं थी मां बि सोने जी सुन्नत अदा करे 3 थो ॾियां चओ सुभान अल्लाह अरे सुमन भी इहे त जागन भी इहे हां सुमन भी है जागन भी है अल्लाह जे महबूब खां जुदा ही न थियन रात ॾींहुं मुस्तफा जे दीदार जी दौलत वेठा माणीन इन जे करे बेटा फरमाए तो ऊंदा ही अध रात में पिरिय पसायो पाण त चंड कत नसाण पेही वियो पाताल में एड़ो मुझो सुनो नबी नूर नबी शानदार नबी हाज़िर नाज़िर नबी बेमिसल नबी आखिरी नबी कायनात खे इए पियो ॾिसे जे हथ जी तरी चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह अल्लाह ताला जा बानड़ा चेहरो बि दलील अखियूं मुबारक दलील पेशानी मुबारक दलील कन्नन जी कुवत निहारत अकुल हेरा आला हजरत हर गाल के खयो पियो थे दूरो नजदीक के सुनने वाले वो कान वेझो बि ॿुधे परे बि निंड वारे खे जाॻा होशियार 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 तव्हांजो ॾोह न आहे साईं मजबूर आहियो वेही वेही माण्हू केतिरो बि कंहिं वीचारे खे थी तकलीफ़ नालो स अयूब तकलीफ़ जो घणी आयसि त ॿिए चुस मियां सब्र कर हज़रत अयूब जे सब्र कयो हो त मथे निहारे चो त मौला मां फलाणो अयूब हां मां अयूब नबी कोन हां सो बस सॼी रात वेहण त मदीने वारे जे सहाबन या कामिलनि वलियनि जो मक़ाम आहे हज़रत इमाम आज़म खे हाणे वतन था गारियूं ॾींदा बदशल चवंदा उहे माण्हू जन खे पूरी पाकई बि कान थी अचे पर उहो जवान हो जे 40 साल सुहमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी बेशक सची ॻाल्हि सब भेरा ख्वाब में रब जो दीदार कई चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह उहे मुर्स वॾे शान वारा वॾे मक़ाम वारा वॾे मर्तबे वारा हा मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो बेटा साहब जो शेर पढ़ियुमि त उनखे जो दीदार थियो छा पियो फरमायूं दाही अधरात में पिरीअ पसायो पाण त चंड कत नसाण पेही वियो पाताल में हबीब करीम जो चेहरो माण्हू त मस्त हा पर ॿिया जानवर गैर जानदार शयूं बि महबूब ला मस्त हुयूं चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह थकिजी न पियो आहे न अल्लाह जे कबाने जी बाधारी बोली चओ आओ ए आसियो अचो गुनहगारो अचो आओ ए आसियो ए शिकिस्त दिलो
हम परेशानियों को परेशान करें। आओ ए आसियो, अचो त परेशान खे परेशान करे भॼाए छॾियो। वाह 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 वाह। आओ ए आसियो ए शिकिस्त दिलो, हम परेशानियों को परेशान करें। जिंदगानी के जो लादवा दर्द है, उनका याद मोहम्मद से दरमा करें। आओ ए आसियो। नथा चो सुभान अल्लाह। हाफ़िज़ गुल त ॾेखो अबाई छा है ॻाल्हायो त साईं, तव्हां छा था ॻाल्हायो? छा थो चए शायर? फूल की भी निसाकत बहुत खूब तरह जिससे हटती नहीं है निगाहें मगर। गुल बि सुहिणो आहे, दिल खे पियो वणी, अखि खे ढह बि नथो थिए, वरी वरी पियो चवां त ॾिसां आहे या न। फूल की है निज़ाफत बहुत खूब तरह जिससे हटती नहीं है निगाहें मगर। उन लबों की नज़ाकत, वरी महबूब जे नूरानी लबंदी हली आहे। चओ सुभान अल्लाह। वरी ॿुध, फूल की है निज़ाफत बहुत खूब तरह जिससे हटती नहीं है निगाहें मगर। उन लबों की उन लबों की निज़ाफत, उन लबों की निज़ाफत, उन लबों कंहिंजा लब। चओ मदीने वारे जा, चओ चओ कंहिंजा, ॾाढा चओ कंहिंजा। उन लबों की निज़ाफत का क्या पूछना, नाज खुद जिन पे आयात कुरान करे। नाज खुद जिन पे आयात कुरान करे। कुरान पाक जॾहिं महबूब जी लबन मां निकिरे, मुहम्मदी ज़ुबान जे मिठाण खे खणी निकिरे, त ज़ुबान हाल सां सॾे थो, ओ पढ़ण वारो रब जो कलाम आहे, रब जे शान खे बि ज़हन में रख। पर मुहम्मदी ज़ुबान जो मिठाण बि मूंखे लॻो जॾहिं पढ़ी त ॿई तसवर करे पढ़। रब जो कलाम आहे, मुहम्मदी ज़ुबान जो मिठाण बि हिन में आहे। शायर तॾहिं थो बयान फरमाए त फूल की है निज़ाफत बहुत खूब तरह जिससे हटती नहीं है निगाहें मगर। उन लबों की निज़ाफत का क्या पूछना, नाज़ खुद जिन पे आयात कुरान करे। आओ ए आसियो, ओ गुनहगार हलिया, तुंहिंजे बख़्त जी घड़ी भलिया, तोखे महबूब जी महफ़िल मिलिया। अॼु बयान कर जेको अहवाल दिलिया, दिलिया तूं हलंदो आहे पर खिलिया। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा रहमत वारा नबी। मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, मदीने तैयब में जाम किताब मिलंदो आहे, नालो रफ़अत क़द्रिही व अज़ीम मकानिही। उन में थो आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मलाक चवंदा मौला जहन्नम जूं अञा काफ़ी सीटूं ख़ाली पयूं आहिनि, मुहम्मद करीम जे सदके गुनहगार बचाए छॾई, के पहता त वरी कढाए छॾई, हाणे ख़ाली जायूं कीअं भरबियूं। अल्लाह फरमाए थो पियो, मुंहिंजे प्यारे नबी इस्माइल सुने जी ॻाल्हि ज़हन में रख। मथां कुर्बानी जो महीनो थो अचे, भत ते ख़र्च करण वारा, शादियुनि ते ख़र्च करण वारा, पार्टियुनि ते ख़र्च करण वारा, फज़ूल पैसा विञाइण वारा, मुंहिंजे हबीब करीम फरमायो जंहिंखे अल्लाह ताला ताक़त ॾिनी आहे, ताक़त जे हूंदे उज़हा न करे, उन जी मर्ज़ी आहे, वणेसि त यहूदी थी मरे, वणेसि त ईसाई नसारो थी मरे। ॿी हदीस में छा फरमायूं, जंहिंखे ताक़त आहे, ताक़त हूंदे उज़हा नथो करे, मुंहिंजो साईं फरमाए थो उहो असांजे ईदगाह खे वेझो ई न अचे। जाॻो था, ॻाल्हाए त सही।
उज़हा कर, कुर्बानी कर, उलमा किराम का मसाला पुछी, सही नमूने अल्लाह ताला जो हुक्म के अदा कर। मुझे हबीब करीम जामती जो हजरत इस्माइल के अल्लाह ताला फरमाया तो इब्राहिम प्यारा नबी पंजे बच्चे को थी मैदान में कुर्बान कर। तवज्जो दीजो, मकसद ये चाह पियो साथो ते अल्लाह जो कुरान वकाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन रब्बि हबली मिनस सालिहीन फबश्शरनाहु बिगुलामिन हलीम। इब्राहिम दुआ थो करे, मौला मूंखे सालिह बच्चो अता फरमा। ॿुधो था जेके हीअं हीअं था कयो से खड़ा थियो, पाण मोकल ॾिनी त तॾहिं मां टाइम वधायो आहे, या थकिजी पिया हथ कढां, खुदा ख़ुशि कंदो। ॿुधो अल्लाह ताला जी ज़ात बरकात प्यारे कलाम फरमायो। इब्राहिम सोने फरमायो मां पंहिंजे रब जे हुक्म सां वञा थो पियो, दुआ थो घुरे या अल्लाह मूंखे सालिह बच्चो अता फरमा। फबश्शरनाहु बिगुलामिन, साईं बुर्दबार पुट। अदा पुट खे क़ुरान छा सॼो गुलाम में छा सॼो ॻाल्हा त सही। हाणे था चवनि त गुलाम अल्लाह नालो रखो, छा माना? मां पर गुलाम जी माना छा? क़ुरान पाक हिकिड़ी माना ते हा कई न, अड़े गुलाम रसूल न, गुलाम नबी न, अब्द रसूल न, अब्द नबी न, गुलाम हुसैन न, गुलाम अली न, बाबा गुलाम शिरका। मां चवां थो गुलाम अल्लाह में वॾो शिरक अची वियो। क़ुरान आहे न, पुट क़ुरान ॿुधाई आहे या न? हाफ़िज़ आहे न? वकाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन रब्बि हबली मिनस सालिहीन फबश्शरनाहु बिगुलामिन हलीम। बुर्दबार पुट, हाँ बीबी मरियम अटायो सोनू जिब्रील सगोरो इंसानी सूरत में थी, पूछे थी कहीं काल इन्नमा अना रसूल रब्बिकी लिअहब लकी गुलामन ज़किया। मां तुंहिंजे रब जो कासिद आहियां, इन लाइ आयो आहियां त तोखे पाक पुट ॾियां। ॾे पियो रब, पोइ जिब्रील पियो चए त अहब वहब यहब, वाहिद मुतकल्लिम जो सीगो अहब, मां ॾियां। ॾे केरु थो? ॾाढा त ॻाल्हि, केरु थो ॾे? हक़ीक़त में केरु थो ॾे? पोइ जिब्रील चयो मां थो ॾियां। क़ुरान ॿुधाए पियो त जिब्रील चयो त मां थो ॾियां, पोइ रब कावड़ुस त ॾियां पियो मां, तूं छो पियो चई त मां थो ॾियां? अब ॾे केरु पियो? साईं वॾे खे जाॻाइजो, होशियार साईं, होशियार होशियार, निंड न। अब केरु पियो ॾे? ॻाल्हाए त सही, अल्लाह पियो ॾे न। पोइ जिब्रील पियो चए त मां थो ॾियां। माज़अल्लाह सुम माज़अल्लाह, कुफ्र कयईं, शिरको कयईं, सबब ॻाल्हाए मुसबब मुराद वरितो वेंदो आहे। अदा डॉक्टर तुफ़ैल अहमद सिद्दीकी, वाह जो मुंहिंजे पुट खे चङो भलो करे छॾियो, ईअं चवण सां काफ़िर थी वेंदो? चङो भलो कंहिं कयो? ॻाल्हाए। साईं तव्हांजो नालो छा डॉक्टर साहब? डॉक्टर अब्दुल गफूर गैर सुनिल्ला सूर। ख़ुदा जंहिंखे पंहिंजे महबूब जी ग़ुलामी नसीब करे न, रीस सां कमु नथो हले। चओ सुभान अल्लाह, नथो चई राजा चओ साईं तो दवा ॾे के माण्हू खे चाक थियो, चईसि डॉक्टर साहब चाक करे छॾियो, पोइ शिरक थी वियो। अल्लाह जा उन चो अल्लाह चए थो कुफ्र न आहे, जे जिब्रील जी निस्बत करणु कुफ्र न आहे, त बादशाह पीर जी निस्बत करणु कुफ्र न आहे, हैदर करार जी निस्बत कुफ्र न आहे, गौसे आज़म जी निस्बत कुफ्र न आहे, हज़रत मदीने वारे आका मोहम्मद घोट जी निस्बत कुफ्र न आहे।
कुफर नाहे नाहे चरियो माण्हुनि खे न बना। अहिड़ियूं कई क़ुर जूं आयतूं मिलनि थियूं पयूं जिते गैर निस्बत लॻी बीठी आहे ऐं शिरक नाहे कुफर कुफर शिरक नाजाइज़ नाहे। चओ सुभान अल्लाह। सुहिणे इस्माइल जो बयान पियो अर्ज़ कयां। फलम्मा बलग़ माअहु सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। जॾहिं ड्रोड़ण खे पहुतो आहे चङी भली उमिरि गुज़री आहे मुहम्मदी नूर जो मज़हर आहे तजल्लियूं अनवार था नज़र अचनि जेको ॾिसे हैरान थी वञे। वाह इब्राहिम सोना तुंहिंजो पुटु अल्लाह फरमाए इब्राहिम जी मुंहिंजा मालिक इन सुहिणे पुट खे मूं रब जे हुक्म सां उथी कुह। ख़ुदा चयो त कुह। हाणे इब्राहिम सुहिणो पंहिंजे पुट खे थो ॿुधाए ईअं न त वठी मुंहुं मुबारक मां खणी ज़ोरीअ कोहे थो न ॿुधाए छा थो करे ओ ॻाल्हाए त सही। तूं पुट खे चओ त पुनल पुट सदके वञा मुंहिंजा सुहिणा बच्चा हल या त 3 लठियूं थो ठोकिया बीहंदो अरे ॻाल्हाए त सही बीहंदो। लठ त थोरी आहे लपाट थोरी आहे चपाट थोरी आहे पर वाह इस्माइल सुहिणा तुंहिंजो कमाल। या बुनैया ए मुंहिंजा पुटरा इन्नी अरा फिल मनाम मां ख्वाब में निंड में थो ॾिसां अन्नी अज़बहुका त मां तोखे कुर्बान पियो कयां फंज़ुर माज़ा तरा पोइ ॾिस तुंहिंजी राय कहिड़ी आहे क़ाल या अबत फ़अल मा तुअमर चई सो दिलबर बाबा जेकी वई सो कर। भॼन वारो न आहियां लिकण वारो न आहियां इनकार वारो न आहियां गुस्सण वारो न आहियां भली तूं पंहिंजी कातीअ खे तिखो बना छेड़ो ॾेई तेज़ करीस सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। मूंखे इंशाअल्लाह ताला तूं सब्र कंदड़नि मां लहंदे हथ काबू मुंहिंजा ॿधजां पेर काबू ॿधजां पंहिंजे पाक निगाहुनि ते पटियूं ॾिजां मुंहिंजे गिचे ते कातीअ खे तिखो हलाइजां जल्दी करे वठ मतां मलाक चवनि त पीउ सुस्तो थी वियो आहे या पुट सुस्तो थी वियो आहे पीउ कुहण लाइ तयार आहे पुट कुसण लाइ तयार आहे। छा थो चवे क़ुर करीम अॻिते फलम्मा अस्लम चओ सुभान अल्लाह चओ चओ फलम्मा अस्लम वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। वॾे आवाज़ सां चओ फलम्मा पोइ जॾहिं असलमा ॿिन्ही पंहिंजे मालिक जे हुक्म जे अॻियां सरे तस्लीम खुम कयो झुकी पिया मञियाऊं वतल्लहु लिलजबीन पंहिंजे पुनल पुट खे पेशानीअ भर लेटायई मुंहुं ज़मीन ॾे करायई अल्लाह फरमाए थो वनादैनाहु अन या इब्राहीम असां सॼो इब्राहीम क़द सद्दक़ता रुया तो निंड में ॾिसण वारो हुक्म सचो करे ॾेखारियो का ॻाल्हि ग़लति न थी घटि न थी असां ईअं ई मुसरनि खे बदिलो ॾींदासीं अल्लाह फदाईनाहु बिज़िबिहिल अज़ीम वॾी क़ुर्बानी हुनजे एवज़ां ॾीसी जन्नत खां दुंबो लही आयो आहे इस्माइल बची वियो आहे हज़रत हबीब करीम जी ज़ात जा परवानो जॾहिं दुंबो कुसी वियो आहे इब्राहिम सुणे पंहिंजी पाक निगाहुनि तां पटीला थी आहे जिब्रील वेठो आहे त कचहरी थी हले इब्राहिम सोनो चए थो जिब्रील केॾी मुंहिंजी क़ुर्बानी आहे पुट खे पियो कुहां जिब्रील चयो साईं तव्हांजी वाकई क़ुर्बानी आहे पर मुंहिंजी महिनत बि ॾिस किथां जन्नत मां दुंबो खयो अथमि मुंहिंजी बि क़ुर्बानी वॾी आहे इस्माइल सोने चयो त दुंबो तूं खणी आए बाबा बि काती पंहिंजे करीम हथ सां बि हलाई पर सिर त मूं थे ॾिनो न इन अदरे खे जाॻा न ॾे छा हा
वो चंदा तेनू छड़ना नहीं सो निंड कयो झूलो खड़ी करो पर वेहो अहिड़ी कोशिश कजे जो वरी घुराइण जो नालो ई न वठो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका बस व सल्लम अलैका या हबीब अल्लाह इस्माइल सोने जे बजा छायो दुंबो छायो मदीने जे मीर फरमायो तो इस्माइल सोहरा जे बदले अल्लाह ताला दुंबो मोकिलियो पर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं मुंहिंजा उम्मती जहन्नम मां निकिरी ईंदा के त वेंदा ई कोन सीटूं ख़ाली पियूं हूंदियूं जहन्नम जा तबका ख़ाली पिया हूंदा जहन्नम चवंदो मौला मूंखे त भर वाइदो के भरींदो मां रब चवंदो मुहम्मद घोट जे बदिले में उम्मत जे बदिले में हबीब करीम जे उम्मत जे एवज़ में जियां दुंबो इस्माइल जे एवज़ आयो हो ये यहूदी ऐं नसारो मुस्तफा जे उम्मत जे एवज़ में जहन्नम में विझंदा वञ चो सुभान अल्लाह ॾाढा च सुभान अल्लाह मुझे हबीब करीम जा उम्मती आओ पेशानी बि दलील अखियों बि रोशन दलील चेहरो रोशन दलील लब मुबारक रोशन दलील दंद पाक रोशन दलील कान इज़ायत कलम रोय कन्नूर यखरुज मिन बैन सनाया जने ॻाल्हाईंदा हा त दंदन पाकनि जे वसन मां नूर जूं लाटूं निकिरंदियूं ही आहे बय्यनत चओ सुभान अल्लाह ॾाढा च इन जे करे इमाम शरफुद्दीन बुसीरी कसीदे बुर्दे वारो बुजुर्ग चो रहमतुल्लाह अलैह ॾाढा च ॿुधी न च ॾाढा च कसफी लॻी न महबूब जो आशिक सोने हबीब जो परवानो हा हा फमतुल्लाहुना सबत कदरहू आयातुहू इज़मा जब महबूब जो जेतिरो न मकाम आहे जे एतिरो दुनिया ते ज़ाहिर थिए हा त नबी साईं जो रुगी नालो वठिजे हा त मोल जहिड़ा थी पवनि छा अक़ीदो आहे लौना सबत कदरहू आयातुहू इज़मा यसमुहू हीना युदा दार सरममी सड़ियल हड्डा खल बि न हुजे रगूं बि न हुजनि चमड़ी बि न हुजे गोश्त जो टुकड़ो बि न हुजे मुंहिंजे महबूब जो रुगी नालो वठिजे हा त मुर्दा जहिड़ा थी पवनि हा व कैफ युद्रिको फि दुनिया हकीकतहू चलो कीअं दुनिया वारा उनजी हकीकत समझंदा हां चओ सुभान अल्लाह कैफ युद्रिको फि दुनिया हकीकतहू कौमुन या मुंतसल्लु अन्हु बिलहलमी तो उहे माण्हू जेके चाहींदा त निंड में नबी साईं मिले ख्वाब में मिले ऐं ख्वाब महिरबानी थींदी बि अथनि उन्हनि जी कहिड़ी मजाल आहे जो मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे सम्झनि जन सुजाॻीअ में गल गल सां मिला छा ॾिठो उहे बि चवण लॻा त हबीब तुंहिंजी हक़ीक़त रब थो ॼाणे ॿिए जी जाइ न ॿिए जी चओ ॿिए जी ख्वाब में तूं बि चाहींदो त मिले मां बि चाहींदो हा छा थो चवे मोहब्बत वारो हिकिड़ो अजीब इश्क वारो हमें तो होती है मुस्तजाब दुआएं कभी कभी न था चओ चपन में चओ था पर खुलो न था होती है मुस्तजाब दुआएं कभी कभी चलती हैं रहमतों की हवाएं कभी कभी होती हैं मुस्तजाब दुआएं कभी कभी खास खास अजीब खास उठेंगे जिधर निगाह रुकी निंद्र में छो
उठे जिधर निगाह तो हूँ सामने हुजूर, उठे जिधर निगाह तो हो सामने हुजूर, ये क्यों कहूं कि जलवा दिखाएं कभी कभी। कदें छो हमेशा, कदें छो इमाम बुस्री वाली गाल वकैफ युद्रिकु फि दुनिया हकीकतहु। भला जिक्र कयो अल्लाह अल्लाह, वॾी आवाज़ सां कयो। अल्लाह अल्लाह अल्लाह। वकैफ युद्रिकु फि दुनिया हकीकतहु कौमुन यअमन तसल्लौ अन्हु बिलहलमी। प्यारी ॻाल्हि से भला छा थो चवी कयूं सोचा, या तो अयल वरा फहम माना हो फलैस युरा। मखलूक थकजी पई आहे, आजिज़ थी पई आहे कि मां जे पुट खे साही न है जो मुहम्मदी हकीकत खे समझी सके। आयल वरा फहम माना फलैस युरा लिल कुर्ब वल बुअद फीहि गैर मुनफहमी। परे वारा त माठन पर वेझा बि चुप कयो वेठा, कंहिंजी जाइ न आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। वाह मुझे महबूब जा परवाना, मुहम्मद घोट जा मस्ताना, नबी सने जा आशिक तुंहिंजी हकीकत खे इज़हार करनि था, कुर्बान वञा। सुभान अल्लाह। भला चथोसीं मला कीअं चऊं, तो कशम्स तज़हर लिल ऐनैन मंबूदन। ये सिज्जा परे खां त अखियूं ॾिसनि पयूं, पर वेझो वञ त अखियूं कम न कंदियूं, थकिजी पवंदियूं, रोशनी सही न सघंदियूं। कशम्स तज़हर लिल ऐनैन मिन बुअदन सगीरतन व तकिल्लु तरफ मिन अममी। हबीब करीम जा उम्मती हुजूर तो वार वार अल्लाह जे कुदरत जो रोशन दलील। चओ सुभान अल्लाह, चओ चओ हथ मुबारक दलील, कदम मुबारक, कदमनि जी मिट्टी मुबारक, फात जी लिब मुबारक, जानहार त मोजज़न जे समुंड जूं छोलियूं छोलियूं। अफमन कान अला बैनतिन मिन रब्बिही व यतलू शाहिदुम मिनहु व मिन क़ब्लिही किताब मूसा इमामम व रहमा। हबीब करीम जो वार वार कुदरती दलील, सूरत पाक दलील, तिलावत करण वारे हबीब जी ज़ुबान उहो बि दलील। मुंहिंजे हबीब जा उम्मतियो अल्लाह समेत मुंहिंजे हबीब जी ज़ात दलील, क़ुरान पाक दलील। पर अल्लाह जे ज़ात बरकात हबीब खां अॻु जेको हज़रत मूसा खे किताब ॾिनो हो, अॻुवान करे रहमत करे, उहो बि दलील। तौरात में निहारींदा हा यहूदियुनि जा आलम, जे हाणे आहिनि त पढ़ियल पर अंदर में कढ़ियल। वीचारी का न्याणी निकाह थींदो अथसि न, पोइ न पंहिंजे मुड़ुस खे ॾिसंदी आहे शादी खां अॻु में त हीअं हथ करे हली वेंदी आहे, पोइ पिया मुलाक़ातूं थींदियूं, पर फ़िलहाल त ईअं कयां, बूथ न ॾेखारियांसि। हीअ बि हीअं पिया कंदा, हीअं पिया कंदा, ॾिसूं त मथां का ॻाल्हि अहिड़ी मिली वञे जेका असांजे ख़िलाफ़ हुजे। हबीब जा उम्मती इहो सारो क़ुरान असांजो आहे। चओ क़ुरान मुस्तनद हदीस असांजो दलील आहे। सीरत जो किताब अव्वल खां आख़िर तक पढ़ो। सीरत नबी जलसो कयो, ॿियो न, मीलाद न। पर तव्हां सीरत जो को बि वॾो किताब खणी अचो त मुढ में ई मीलाद आहे, मुढ में ई मीलाद आहे। अव्वल त नबी जी विलादत ॿुधा त पोइ सीरत खण न, न विलादत न। हाय चऊं था त फलाणो आलिम आहे, फलाणो किथे अॼु ॼाओ ई कोन्हे, जाॻो था।
किथे आड़े ॼाओ ई कोन्हे भाई जॾहिं मौसूफ़ अचे जंहिंजी इल्म सिफ़त आहे पोइ त सिफ़त लॻे न अब ईअं न अव्वल सिफ़त पोइ मौसूफ़ उहो बतौरंग अल्लाह जे ज़ात बरकात प्यारा बान हो हबीब करीम खां अॻु में तौरात दुनिया ते आयो अल्लाह जे प्यारे नबी हज़रत मूसा सोने वेही पढ़ियो पढ़ंदे पढ़ंदे त मौला मां तौरात में ॾिसां थो त हिकु अहिड़ी उम्मत ईंदी जो ॿियनि जा गुनाह राति जो थियनि त सुबुह जो दर ते लिखिया पिया हुजनि हू गुनाह कंदा अञा अखि में ॻोढ़ो ईंदो ई कोन अॻु ई बख़्शे छॾींदे न इहे उम्मती मूंखे ॾे रब जो परे थी मुंहिंजो महबूब जा अथई मौला अहिड़ी उम्मत छो ॾिसां अना जील हुम फी सुदूर हिम जो सारो क़ुरान सीने में हूंदनि सारो क़ुरान ऐं आहे न हाफ़िज़ इन खे चइबो आहे न अकुली कम नथो करे हर्फ याद शब्द मद याद ज़बर ज़ेर याद मौला अहिड़ी उम्मत जो सारो क़ुरान सीने में इहे मूंखे ॾे रब चयो न इहे मुस्तफ़ा जा अथई शान पढ़ंदो आयो घुरंदा रब चयो न रब चयो न रब चयो न हलंदे हलंदे चथो मौला भला जे सभु शान उन्हनि जो आहे त मूंखे मिठे मुहम्मद जो उम्मती बना तौरात इंजील ज़बूर सब अल्लाह जी ज़ात नाज़िल कयल किताब जंहिंखे बि खोलबो त महबूब जो शान आहे आहे चओ महबूब जो शान चओ महबूब जो शान अबा लीडर ईंदो आहे त वर्कर अॻु ईंदा आहिनि न ॻाल्हायो तव्हांजे हिन लारकान शहर में कंहिं लीडर जो जलसो थिए त वर्कर अॻु ईंदा या पोइ अॻु ईंदा मैदान ठाहींदा झंडा हणंदा पढ़ा ॾींदा नारा हणंदा अॻु में ईंदा न ईअं सम्झो 1.25 लख नबीअ जो अॻवान मदीने जो मीर आहे हू अॻु ई आया ई न जे करे हा त दुनिया खे पढ़ाए ॾेई ॿुधाइनि त मोहम्मद सुहिणो अची रहियो आहे महबूब करीम अची रहियो आहे नबी करीम अची रहियो आहे देवबंदी मदरसे जो मोहतम थी रहियो आहे कारी तईब देवबंदी आफ़ताब हिदायत में उहो ख़ुदि लिखे थो पियो त हज़रत ईसा खे जेके मौजज़ा मिलिया आहिनि इहे ईअं सम्झो जे सिज उभरण वारो थींदो आहे त दुनिया ते रोशनी थींदी आहे उहा सिज जी रोशनी हूंदी आहे भली ॾिसण में सिज न अचे अञा किनारो ॿाहिरि न निकितो आहे पर आहे रोशनी सिज जी जेतो ईसा खे जेके मौजज़ा मिलिया मुर्दनि खे जहिड़ो करणु अंधनि खे सॼो बनाइणु गंजनि खे चङो भलो करण कोढ़ वारे खे सिहत वारो बनाइण ये सभु मुहम्मदी सिज जूं तजलियूं हुयूं अल्लाह जी ज़ात बरकत प्यारा बान हो उन तौरात में सभु ॻाल्हियूं बयान थियल हुयूं हिकु अजीब ॻाल्हि जेका आम उलमाए किराम खां बि ॿुधी अथव मां त आलमनि जे दुआ कयो रब करी मूंखे दिलि सां हक़ीक़त सां उन्हनि आलमनि सगोरनि मुहम्मद घोट जे आशिकनि जे कदमनि जे मिटी हुजण जे साथ नसीब फरमाए आलम जो वॾो शान आहे असांजे दोस्तनि में मर्ज़ हूंदो आहे उलमा जी इज़त न मौलवी मौलवी मुल्लो ॿुॾी मरणु खपे जे उलमा जी इज़त न हुजे त सहरे नबी करीम खां सहाबी पुछे या रसूल अल्लाह हिकिड़ो सॼी राति वेही थो नफ़िल पढ़े हिकिड़ो वेही थो सुबुह जो दर्स ॾे भलो कहिड़ो साईं फरमाइनि पढ़ाइण वारो इल्मु पढ़ाइण वारो ईअं भलो आहे सॼी राति नफ़िल पढ़ण वारे खां जीअं मां मुहम्मद अवां मां घटि में घटि उम्मती खां भलो आहियां नथा चओ सुभान अल्लाह इहा ॻाल्हि न वञेव न चओ सुभान अल्लाह कदुर कयो उलमा जो इज़त कयो अदब कयो मोहब्बत रखो इल्म जो वॾो मक़ाम आहे वॾो शान आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमात आलिम मूं मुहम्मद करीम जा रुगी अकेले जान पर सभिनी नबीअनि जा वास मदरसा सुञा करे छॾियई न पढ़ण वारा न पढ़ाइण वारा इल्म खां सा ऊंदहि अथई ॼट जाहिल माण्हू छा थो करे सघे इल्म सां शौक़ रख इल्म बच्चनि खे पढ़ा इल्म ॾे तवजो ॾे मदरसनि खे वधा बच्चा ॾे पा आलिम हाफ़िज़ थियनि रब कंदो रोज़ी बि कुशादी थींदी अॻियूं जहान भलो थी वेंदो हज़रत हबीब करीम जा उम्मती हो हज़रत मूसा नबी वेठो आहे फरमान आयो मूसा जी मालिक मिठा फलाणी पाड़े में हिकिड़ो तुंहिंजे क़ौम जो ढेर आहे
जिते कख पन छड़ींदा उते हिकिड़े मुंहिंजे बाने जो लाश पियो आहे उनखे खणाए गुसल बि ॾीस कफन बि ठकाईस दुआऊं करे दफ़न बि करीस हाज़िर मालिक मिठा सभु कुझु थी वियो हाणे थो दुआ खोई या अल्लाह हिन जा मिट माइट कोन हा छा जो मूंखे हुकुम कई अल्लाह फरमायो के कावरियल के रुठल के नाराज़ हा पोइ रब करीम तोखे छाजे करे प्यारो हो अल्लाह ताला फरमा मुंहिंजा प्यारा मूंसां इन जी आदत हूंदी हुई सुबुह जो तो रात खे खोलींदो पढ़ंदो हो पोइ जॾहिं मुंहिंजे मिठे मोहम्मद जो मिठो नालो ईंदो हो त चुमी चपन सां खिंडे रखंदो हुयो जंहिंजो महबूब सां प्यारा उन साम्हूं रब करीम जो प्यारा अबा अशहद आंगुर आंगूठो मिलाए चपन सां चुमी अखियुनि ते रखंदा कयो जॾहिं हबीब जो नालो ॿुधो जागो था तफ़सीर जलालैन मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं कराचीअ जो छापो नूर मोहम्मद असहल मताब वारो खोले आयत करीम है इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी ते हाशो लगल पढ़ो वाह जो मुहशी लिखियो आहे त महबूब जे पाक नाले खे ॿुधी अशद आंगुर आंगूठो मिलाए चुमण वारो एॾो प्यारो वाह जो क़यामत ते ॾिहाड़े महबूब उन खे ॻोल्हे पाण सां गॾु जन्नत में वठी हाज़िर साईं हाज़िर खुदा जा बानो साईं बदरुद्दीन खे वणंदा आहिनि शेर हुकुम पियो कंदो आहे मां वरी अल्हम्दुलिल्लाह रब जा थोरा जेतिरा ॻायां ओतिरा थोरा उहे बि यादि कथम क़ुरान बि यादि आहे महबूब जी हदीस बि आहे मेरे मदीने वारे सदके करम अबा कंहिंजे नाले खे चुमंदो हो ॻाल्हा नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है जागो था माखी ॾिठी अथव माखी खाधी अथव हिकिड़े महिल माखी खाधी दोस्त परे खां पिया आस जीअं दोस्त पाए रहड़ चवंदो मां खा त खाई वेंदो कीअं बचायां हुन चयो त अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम माखी पियो खावां सलाह कई हा पर गरम आहे अंदर में जलन पैदा कंदी साड़ो कोसी आहे हू बि न छॾो हो न छा भली गर्म हुजे मुंहिंजो अंदर सरदो मूंखे मां खावां थो माखीअ जी मख हबीब जे दरबार में हाज़िरी ॾिनी छो त हबीब सभिनी जो रसूल आहे चओ सभिनी जो रसूल आहे सहाबन ॾिठो महबूब इन खां पुछ त माखी कीअं थी ठाहे अब नए देरे में शुगर मिला न कम नथी मिले ॾिसो केॾी लेबर आहे केतिरा मज़दूर इंजीनियर मिस्त्री पोइ थी खंडो ठहे अब हा या न पर कॾहिं का माखी लेबर वठण आई आहे को इंजीनियर घुरियो अथई को माहिर सुभान अल्लाह सहाबी पुछंदा या रसूल अल्लाह पुछोसि कीअं थी माखी ठाहे साईं पुछनि था क़िबला पाण में कुझु गॾिजी माखीअ जूं मखियूं वेंदियूं आहियूं गुलनि जी रस चूसींदियूं आहियूं माखी थींदी आहे साहब ने क़िबला रस का चहरी का नमकीन का कड़ी का कीअं माखी सभिनी खां मिठी ॻाल्हि कीअं आहे इहो मिठो मिठाण छाजो आहे साईं पुछंदा इहा ॻाल्हि ॿुधा चई क़िबला हा माखीअ जूं मखियूं असीं लंघंदियूं त ईअं आवाज़ हूंदो आहे बू 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 ईअं हूंदो आहे न ॻाल्हि सही साईं असां रसगुल्लनि जी हूंदी आहे पर मिठाण छाजो हूंदो आहे गुफ्त में खाने मुबर अहमद दुरूद मीशवद शीरी व तलखी रारबूद रसगुल्लनि जी हूंदी आहे तो महबूब ते दुरूद पढ़ंदियूं आहियूं मिठाण तो मुस्तफ़ा जे नाले पाक जो हूंदो आहे नामे मोहम्मद नामे मोहम्मद नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है चो सुभान अल्लाह
लब पर नग़्मे सल्ले अला के हाथों में कशकूल। वरी आशिक़ जी मदीने पाक ना मंज़िल थी वई, निज़ारा अॻियां थियसि। लब पर नग़्मे सल्ले अला के हाथों में कशकूल, हाथों में कशकूल। देखो तो सरकार का मगता अल्लाह कैसा लगता है। वडेरे जे दर ते पिनण वारो, मौलीअ जे दर ते पिनण वारो, ऑफिसर जे दर ते पिनण वारो, दुनिया जे ताजर जे दर ते पिनण वारो मायूस हूंदो, अलाह छा मिलंदो। पर मुहम्मदी दरवाज़े ते अचण वारो पाण थकिजी पवंदो आहे, ॾियण वारो न थकबो आहे, न थकबो आहे, न थकबो। दर पर नग़्मे सल्ले अला के हाथों में कशकूल। देखो तो सरकार का मगता कैसा लगता है। गौस कुतुब चो सुभान अल्लाह, चो चो गौस कुतुब अबिदाल कलंदर सभी उनके मोहताज, सभी उनके मोहताज। मेरा दाता तेरा दाता सबका दाता जग का दाता। चो सुभान अल्लाह। मेरा दाता तेरा दाता सबका दाता जग का दाता, मेरा दाता हर दाता का दाता लगता है। वाह मुझा सुना नबी, सुभान अल्लाह। चो चो सुभान अल्लाह, कुर्बान वञा। तो रात जी ॻाल्हि पे कयूं, कुरान पाक जी आयत सगोरी पे हली। अफमन कान अला बय्यिनतिन मिर रब्बिही व यतलू शाहिदुम मिन्हु व मिन क़ब्लिही किताब मूसा इमामन व रहमह उलाइका युमिनून बिहि व मन यकफुर बिही मिनल अहज़ाब फन्नार मौइदुहु फला तक फी मिरयतिन मिन्हु इन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिक वलाकिन अक्सरन नास ला युमिनून।